होॾां पीउ सम्झाईंदो आहे, कननि ते आवाज़ त पवंदो आहे, पर माण्हू उन मां का इबरत हासिलु नाहे कंदो, उनखे नसीहत सम्झी करे नाहे ॿुधंदो, अमल जी नियत नाहे कंदो। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो, असां इन्हनि ॿिन्ही सिफ़तुनि वारनि माण्हुनि जे लाइ जहन्नम आॾो बीहारींदासीं। कहिड़ा? जेके ॾिसी करे इबरत हासिलु न कनि, मां अल्लाह खे यादि न कनि, ॿियो ॿुधनि पर अणॿुधी तरह, याने पाण में तब्दीली आणण जी कोशिशि न कनि, अहसासु आणण जी कोशिशि न कनि, नदामत जी कोशिशि न कनि, ॻोढ़ा वहाइण जी कोशिशि न कनि, मुंहिंजे क़रीब थियण जी कोशिशि न कनि, बसि ईअं ॿुधो अणॿुधो। उनजो तरीक़ो हिकिड़ो इहो बि आहे, जेकॾहिं कंहिं जॻह तां को अल्लाह वारो अचे, को ख़तीब अचे, कंहिं मस्जिद में बयानु थिए, कंहिं मुस्तक़िल हिकिड़े मौज़ूअ ते उनवान ते ॻाल्हाए, उन खां बाद में बि मस्जिद में जमायती ओतिरा हुजनि, बाद में बि पहिरियों बि ओतिरा ई हुजनि, सम्झो त ॿुधण वारनि सिर्फ़ु कननि जो मज़ो वरितो, बाक़ी दिलि जे कननि सां ॿुधी न सघिया। घरनि जे अंदरि असां जूं अमड़ियूं नियाणियूं मौजूदु आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं को वाइज़ नसीहत कई वञे मजमे में, त उन जा असरात ज़ाहिर थींदा आहिनि। क़ुरान पाक आहे, सकीनत नाज़िल थींदी आहे, नदामत पैदा थींदी आहे, पर सुबुह जो उथण खां पोइ, मजमे खां उथण खां पोइ साॻी हालत हुजे त माण्हू सम्झी वञे त मां कननि सां त ॿुधां थो, पर मुंहिंजे दिलि जे मथां पर्दा चढ़ी विया आहिनि। मां अखियुनि सां त ॾिसां थो, पर मुंहिंजे दिलि जे मथां पर्दा चढ़ी विया आहिनि। अहिड़े मुस्लमान खे फ़िक्रमंद थियणु घुरिजे, अल्लाह ताला जे आॾो रोवणु घुरिजे, नदामत करणु घुरिजे त मुंहिंजी दिलि शायदि मुर्दा थी वई आहे, न ॿुधे थी, न ॾिसे थी। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असां सभिनी खे इन काफ़रनि जे ॿिन्ही सिफ़तुनि खां महफ़ूज़ फरमाए। अल्लाह ताला असांखे अहिड़ियूं अखियूं अता फरमाए जेके इबरत जी निगाह सां ॾिसी करे पंहिंजे करगीम परवरदिगार खे यादि कनि, ऐं अहिड़ा कन अता फरमाए जेके इबरत जी निगाह सां, इबरत जे सिमा सां ॿुधी करे अल्लाह ताला जो क़ुर्ब हासिलु कनि। सुबहान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुबहान रब्बियल आलल वहाब। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलु मिनका हुब्बक व हुब्ब मन युहिब्बुक व हुब्ब अमलिन युक़र्रिबुना इलैक व हुब्ब अमलिन युबल्लिगुना इलैक। ए रब करीम, असां तुंहिंजा आजिज़ ऐं मिस्कीन बान्हा तुंहिंजे साम्हूं दस्त बदुआ हूं। रब करीम, असां सभिनी जे कयल गुनाहनि खे माफ़ फरमा, सगीरन कबीरन गुनाहनि खे माफ़ फरमा, ज़ाहिरी मख़फ़ी गुनाहनि खे माफ़ फरमा, ख़िलवत ऐं जलवत में कयल गुनाहनि खे माफ़ फरमा, मजलिस ऐं तन्हाइन में कयल गुनाहनि खे माफ़ फरमा। ए अल्लाह, असांखे ज़बान सां गॾु दिलि सां सची तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह, ज़बान सां दुआऊं घुरण सां गॾु दिलि सां दुआऊं घुरण जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह, असां सभिनी खे पंहिंजे पसंदीदा ॿानहनि में शामिलु फरमा। क़यामत जे ॾींहुं पंहिंजे बख़्शिश कयल गुनाहगार ॿानहनि में शामिलु फरमा। क़यामत जे ॾींहुं पंहिंजे बख़्शिश कयल गुनाहगार ॿानहनि में शामिलु फरमा। या अल्लाह, असां सभिनी खे क़ुरान पाक सां गहरो ताल्लुक़ नसीब फरमा, क़ुरान पाक सां सची यारी नसीब फरमा, क़ुरान पाक सां वफ़ादारी नसीब फरमा। या अल्लाह, जेको बि वक़्तु आहे, जेके बि तुंहिंजूं नेमतूं उन्हनि सभिनी जे ज़रिए असांखे आख़िरत जी तयारी नसीब फरमा, क़बर जी तयारी नसीब फरमा, हशर जी तयारी नसीब फरमा। या अल्लाह, असां सभिनी खे दुनिया ऐं आख़िरत जूं तमामु भलायूं नसीब फरमा। असां सभिनी खे दुनिया ऐं आख़िरत जे तमामु बुराइनि खां, फितरनि खां पनाह नसीब फरमा। या अल्लाह, दोस्तीअ जे रंग में दुश्मनी करण वारनि खां महफ़ूज़ फरमा। या अल्लाह, असां सभिनी खे पंहिंजे मुक़र्रबीन में शामिलु फरमा, पंहिंजे मक़बूल ऐं महबूब ॿानहनि में शामिलु फरमा, नबी अलैहिस्सलाम जी वफ़ादार उम्मतनि में शामिलु फरमा। या अल्लाह, असां सभिनी मां जेके मुश्किलात जो शिकार आहिनि उन्हनि खे पंहिंजे रहमत सां आसानियुनि में तब्दील फरमा। या अल्लाह, असांजे गमनि खे ख़ुशियुनि में तब्दील फरमा। असांजे घरनि जे अंदरि हिकु भेरो ॿीहर या अल्लाह दीन खे ज़िंदा फरमा। या अल्लाह, असां जूं जेके हिक ॿिए खां नफ़रतूं आहिनि उन्हनि खे मुहबतुनि में तब्दील फरमा। या अल्लाह, असां मां जेके बि रिज़्क़ जे करे परेशान आहिनि उन्हनि जे रिज़्क़ जी तंगी दूरि फरमा। जंहिंजो रिज़्क़ कुशादो आहे उन्हनि खे कुशादे रिज़्क़ जे ज़रिए कसरत सां नेकियूं करण जी तौफ़ीक़ अता फरमा। कुशादे रिज़्क़ जे ज़रिए आख़िरत जी तयारी नसीब फरमा।
या अल्लाह पंहिंजे हक़ हलाल जी कमाई हक़ हलाल कमनि में ख़र्च करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। माल जे ज़रिए गुनाह करण खां असांजी हिफ़ाज़त फ़रमा। बदन जे ज़रिए गुनाह करण खां असांजी हिफ़ाज़त फ़रमा। निगाहुनि जे ज़रिए गुनाह करण खां असांजी हिफ़ाज़त फ़रमा। दिलि ऐं दिमाग़ जे ज़रिए गुनाह करण खां असांजी हिफ़ाज़त फ़रमा। या अल्लाह असां सभिनी जे अहलो अयाल खे दीनदार बणा, ईमानदार बणा, पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वफ़ादार बणा। या अल्लाह असां सभिनी जे हाल ते रहम फ़रमा। या अल्लाह फ़लस्तीन जे मज़लूम मुस्लमाननि जी मदद फ़रमा। या अल्लाह जेकॾहिं उन्हनि जो मसइलो असांजे वञण सां हल थींदो, रब करीम असां मां जेके बि मुस्लमान नौजवान आहिनि उन्हनि जे जाननि जे नज़राननि खे क़बूल करे उसी ताईं पहुचण जी सबील पैदा फ़रमा। या अल्लाह जेकॾहिं माल ख़र्च करण सां उन्हनि जो मसइलो हल थींदो त असां मुस्लमाननि खे तौफ़ीक़ अता फ़रमा, उन्हनि जी माली इमदाद करण जी वुसात अता फ़रमा। या अल्लाह जेकॾहिं असांजे दुआउनि सां उन्हनि जो मसइलो हल थींदो त ख़ासि तौर ते असांजूं उन्हनि जे हक़ में दुआऊं क़बूल फ़रमा। या अल्लाह असांजूं उन्हनि जे हक़ में दुआऊं क़बूल फ़रमा। या अल्लाह असांजूं उन्हनि जे हक़ में दुआऊं क़बूल फ़रमा। या अल्लाह काफ़रनि जी आदत आहे त मुस्लमाननि खे अलहदा अलहदा करे निशानो बणाईंदा आहिनि। रब करीम इन खां पहिरियां जो असांखे निशानो बणाइनि, असां सभिनी मुस्लमाननि खे बाहमी इतिहाद पैदा फ़रमा। या अल्लाह इहे असांजे बद आमालनि जो नतीजो आहे। असांखे बुरे आमालनि जे बजाए नेक आमाल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा। कॾहिं बि बेसहारा न फ़रमा, कॾहिं बि बेआसरा न फ़रमा। क़दम क़दम ते पंहिंजी नुसरत शामिल हाल फ़रमा। या अल्लाह असां जेको कुझु घुरंदा हूं तुंहिंजे वसी तर ख़ज़ाननि में नज़र रखी करे घुरंदा हूं। रब करीम असांखे पंहिंजी ख़ज़ाननि मां असांजी ख़ाली झोलनि खे मालामाल फ़रमा। या अल्लाह हर हिकु वण जो पतो बि तव्हांजी इजाज़त खां सवा नथो लुॾी सघे। रब करीम हर शइ तव्हांजे कब्ज़े कुदरत में आहे। जेके बि असांजूं जाइज़ ख़्वाहिशूं हाजतूं ऐं मुरादियूं पंहिंजी ग़ैबी ख़ज़ाननि मां पूरियूं फ़रमा। कंहिंजो मुहताज न फ़रमा, कंहिंजो बि मुहताज न फ़रमा। या अल्लाह कॾहिं बि पंहिंजे दर खां दूरि न फ़रमा। या अल्लाह कॾहिं बि पंहिंजे दर खां दूरि न फ़रमा।